बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिही व अस्हाबिही व अहल बैतिही अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वल्लाहु यदऊ इलल जन्नति वल मग़फ़िरत बिइज़्निहि। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम फ़ी शान हबीबिही। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही अजमईन। आदियों का करीब जूं आदियों का करीब जूं वाधायूं वाह। मन मुरादूं पुनियूं ऐं सरहा थिया साह। आंदा पीरी अल्लाह सद असां जा साब प्या। छो त माणिक मिट संदो में मिठा जियां ऊंदाहीअ में सोझिरो। हशर वेल हिसाब जे मुझो सुहिणो छॾे कीन ॾींदो। सारे सॾु कंदो मुझो कोयारल के जधणी। सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह
वसल्लम अलैका या हबीबल्लाह। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, गोठ मोहम्मद सालेह राजपर साहब जे जामे मस्जिद में हर साल जियां अज भी जश्न ईद मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी पुरवकार महफिल अल्लाह जे महबूब जे आशिकन सजाई आ, जैमें अल्लाह जी ज़ात तवां सां खुश नसीबन के अचण जी तौफीक अता फरमाई आ। अज महबूब जे मीलाद जे महफिल में ज़िक्र मदीना हलंदो। छा हलंदो? ज़िक्र मदीना हलंदो। छो त अल्हम्दुलिल्लाह गोठ जा कुछ अफराद ताज़ो ताज़ो महबूब जे मुल्क तां थी आया हन। तव्हां सां बि उन पीरीअ जे पार जो ज़िक्र कयूं त जियां अल्लाह जी ज़ात तव्हां सां गुनाहगारन के भी पाक हाज़िरी नसीब फरमाए। ऐं गॾोगॾु अल्लाह तबारक व ताला जी कुदरत जा पंहिंजा फ़ैसला हन। इन गोठ जे अंदर मोहम्मद जनेसर जे घरवारी रज़ाए इलाहीअ सां दुनिया के छॾे चुकी है। मीलाद मुस्तफ़ा जे महफिल में सब खां पहिरीं त इहा दुआ है त मुंहिंजा सुहिणा करीम रब उन खुश नसीब औरत जे लाइ कब्र जा तमाम मराहिल हुजूर जे मीलाद जे सदके आसान फरमाए जाए। दिल खोले आमीन चो, तव्हांजो ख़र्च कोन ईंदो। अल्लाह तबारक व ताला जा बानड़ो, मौत एक हकीकत आ जंहिंजो फ़ैसलो जंहिंजो टाइम अल्लाह तबारक व ताला जे ज़ात बाबरकात में मुक़र्रर थियल हूंदो आ। खुश नसीब है अल्लाह जी बानी दुनिया ते ज़िंदह हूंदे त हुन मुझे महबूब जा मीलाद बुधा। पर अज जॾहिं दुनिया खां रुखसत थी चुकी आ, अज भी हिन गोठ जे मुझा दोस्त अजीज कहे घरड़े में पांजे खटड़िए थे मैयत जे सूरत में भी अल्लाह जो कुरान ऐं मुझे महबूब मुस्तफ़ा जो शान बुधी रही है। कदे भी यो भुलजी न वञिजो त जेको इंसान दुनिया छॾे वेंदो आहे उहो ॾिसंदो नाहे या उहो ॿुधंदो नाहे। कदे भी यो ख्याल न कजो। मौजू थोड़ो मटिजी वेंदो पर आयो हाँ तो समझाए छॾियां। दुनिया जे अंदर जेको इंसान जेका शय सुहणे में सुहणी करे ठाहींदो आ, उनके भला कदे बाहि ॾेई साड़े ऐं उनके ज़रा ज़रा कंदो ॻाल्हाईंदो त मूंखे ख़ुशी थींदी। अदा तूं इन टीवी में या चाहे तुझी मूवी उनके परते कर त दोस्तन के नज़र मूंखे भी अचन। मुझा प्यारा दोस्तों ॻाल्हाईंदा अचो। जॾहिं तव्हां ऐं असां खे ठाहियल शइ ड्राहण ॾाढी ॾुखी लॻंदी आहे त अल्लाह तबारक व ताला जॾहिं क़ुरान करीम में फरमायो आहे त लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम, कायनात में सुहिणो मां रब इंसान के बनायो आहे। जेकॾहिं गौर सां ॿुधणु चाहियो त ॿ टे जुमला अहम ॿुधाए थो वञाव तकड़ तकड़ में। इंसान कॾहिं भी मरंदो नाहे। जागो था, इंसान कॾहिं भी कोन मरंदो आहे। जेकॾहिं मरंदो नाहे त छा कंदो आहे? इहो ई त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सम्झण जी ॻाल्हि आहे। ख़ुदा शल सम्झ अता फरमाए। हाणे सम्झंदा हलो। अमड़ जे पेट में अचण खां अॻु में तव्हां सां काथे हुयासीं? चओ आलम अरवाह में। जवाब ॾियो, काथे हुयासीं?
हाणे जेके अमड़ियूं ॿार ॼणींदियूं तव्हां सां पोयां नसुल ईंदा उन्हनि जा रूह आहिनि या नवां पैदा थींदा? जवाब ॾियो। आलमे अरवाह में आहिनि, यानी अमड़ जे पेट में अचण खां अॻु में इंसान हूंदो आहे, सूरत ॿी हूंदी आहे ऐं जॻह बि ॿी हूंदी आहे। अमड़ जे पेट में अचण खां अॻु में आलमे अरवाह में रूह जे सूरत में हूंदो आहे ऐं उहो आलम अल्लाह तबारक व तआला रूहनि जे लाइ मखसूस कयो आहे। जॾहिं अल्लाह जी ज़ात पंहिंजे कुदरत सां उनखे हुकुम कंदो आहे, हुकुम हर जगह ते अल्लाह जो ई हलंदो आहे। हुकुम हर जगह ते अल्लाह जो ई हलंदो आहे। अल्लाह हुकुम कंदो आलमे अरवाह मां उहो रूह काथे ईंदो? जो हिकु अमड़ जे वजूद में अल्लाह जे हुकुम सां ईंदो। जेतिरो वक़्तु अल्लाह आलमे अरवाह में रहाइण चाहियो अल्लाह उते रहायो। हाणे उहो रूह आयो हिकु माउ जे पेट में। जेतिरो वक़्तु मुंहिंजो अल्लाह अमड़ जे पेट में रहाइण चाहींदुसि, कंहिंखे 7 महीना रहाए, कंहिंखे 8 महीना रहाए, कंहिंखे 9 महीना रहाए, चाहींदी हर अमड़ा त मुंहिंजो बचड़ो। तमामु डॉक्टरियाणियूं कोशिशि कनि त ॿार ॿाहिरि न अचे न अचे न अचे, हीअ ड्रिप हण हीअ हण, पर जे रब जो हुकुम आहे त काई ताक़त उनखे रोके न थी सघे। टाइम पूरो थी वियो ॿार जो, माउ बि चवे थी त मुंहिंजो ॿारु ॿाहिरि अचे ख़ैर सां, टाइम बि पूरो थी वियो आहे, ड्रिपूं बि लॻायूं आहियूं त जल्दी अचे, पर तेसीं न ईंदो जेसीं मुंहिंजो रब। जवाब ॾियो, जेसीं मुंहिंजो सुहिणो रब न चाहींदो। यानी आलमे अरवाह मां अम्मा जे वजूद में तव्हां सां आयासीं कंहिंजे हुकुम सां? अल्लाह जे हुकुम सां। हाणे वरी अल्लाह जे हुकुम सां अमड़ जे वजूद मां निकिरी आलमे दुनिया में आयासीं, हुकुम कंहिंजे सां? अल्लाह जे हुकुम सां। हुकुम वरी जेतिरो वक़्तु मुंहिंजो अल्लाह तव्हां असांखे हिन दुनिया में रहाइण चाहींदो रहंदासीं, वरी बि हुकुम अल्लाह जो ईंदो। जॾहिं अल्लाह जो हुकुम ईंदो आलमे दुनिया मां आलमे बरज़ख में हलिया वेंदासीं, यानी क़ब्र में वञी पहुचंदासीं, वरी उते हूंदासीं, उते हूंदासीं, वरी उते बि अल्लाह जो हुकुम थींदो। उहो कॾहिं थींदो? जो जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो, रब इसराफील खे हुकुम कंदो, उहो सूर फूकींदो, इज़ा ज़ुलज़िलतिल अर्दु ज़िलज़ालहा व अख़रजतिल अर्दु अस्क़ालहा व क़ालल इंसानु मा लहा। ज़मीन फाटी पवंदी, जेकी कुझु ज़मीन में आहे उहो ॿाहिरि निकिरंदो। ज़मीन मां निकिरंदासीं कंहिंजे हुकुम सां? चओ उहो बि अल्लाह जे हुकुम सां। जॾहिं निकिरंदासीं उहो ॾींहुं कहिड़ो हूंदो? चओ क़यामत जो ॾींहुं हूंदो। ॾींहुं क़यामत जो हूंदो, केतिरो वॾो हूंदो उन ते बैद में था अचूं। वरी उन क़यामत जे ॾींहुं बि मैदान महशर में सभई अॻियां पोयां हूंदासीं, वरी उतहूं बि शिफ्ट थींदासीं। काॾे थींदासीं? अल्लाह जे हुकुम सां। जन्नती जन्नत में वेंदा, जहन्नमी जहन्नम में वेंदा, पोइ जन्नती जन्नत में हूंदा, जहन्नमी जहन्नम में हूंदा। जन्नती हमेशह जन्नत में हूंदा, जहन्नमी जंहिंजी जेतिरी सज़ा हूंदी उहा सज़ा भोगे, वरी अल्लाह चाहे त उनखे जन्नत में मोकिले। हाणे पोइ हमेशह जन्नत में हूंदो, काफ़र हमेशह जहन्नम में हूंदा। हाणे ॾियो ख़बर, आलमे अरवाह खां सिलसिलो शुरू थियो, हली जन्नत में पहुतो, जन्नत में हमेशह हूंदासीं। ॾियो ख़बर, इहो मुसाफ़िर सफ़र थो पियो करे या मरी वियो आहे? जे ॻाल्हि सम्झा हो उन्हनि बेवकूफ़नि खे छॾे ॾियो जेके चवंदा आहिनि त बुज़ुर्ग मरी विया। बुज़ुर्ग उन्हनि खे अकुल ख़ुदा ॾिनो ई कोन्हे। बुज़ुर्ग त बुज़ुर्ग आहे, अहले दिल त अहले दिल आहे, अल्लाह जा वली त वली आहिनि। उन्हनि जी ज़िंदगी अबदी ज़िंदगी आहे, उन्हनि जी ज़िंदगी पाकीज़ह ज़िंदगी आहे। लेकिन आम इंसान काफ़र हुजे या मुस्लमान हुजे, मां सिर्फ़ इंसान जे लफ़्ज़ ते थो ॻाल्हायां, त आम इंसान बि कॾहिं मोई कोन्हे को, मरदो छो जेको पंहिंजे कुदरत सां काइनात सॼीअ में ठाहे थो। चए थो ज़मीन पुरज़ा पुरज़ा थी वेंदी, चवे थो न ज़मीन ज़िलज़िलो ईंदो पुरज़ा पुरज़ा थी ड्रही वेंदी। चवे थो आसमान फाटी पवंदो, आसमान बि पुरज़ा पुरज़ा थींदो। पर किथे चयो अथई त इंसान टुकड़ा टुकड़ा थी वेंदो? न न, अल्लाह चवे थो इंसान
जो सिलसिलो जे टुकड़ा टुकड़ा थींदो त जन्नत में केर हलंदो। खुदा चे तो ज़मीन ठाही अथ में इनके पुरज़ा पुरज़ा करे छॾींदुसि, आसमान ठाहे अथ में पुरज़ा पुरज़ा करे छॾींदुसि। रब तो चे तो सा मां एॾो प्यार कयो आहे जो तोखे ठाहण खां पोइ पुरज़ा पुरज़ा करणो मां रब खे ॻाल्हि वणे ई कान थी। मां अल्लाह तोखे बनायो ई हमेशह जे लाइ, बस मां अल्लाह तोखे बनाए करे तोखे सोचण जो मक़ाम। इहो मौज़ू थोड़ो हलायां, बोर त कोन थींदो? छो त अहिड़ा मौज़ू खुलंदा घटि आहिनि, ईंदा घटि आहिनि। हज़रत आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह जी ज़ात काथे पैदा फरमायो हो? केॾा न असां सादड़ा हो, सभु ख़बर आहे, पर ख़ासि शयुनि जी। हज़रत आदम खे अल्लाह वजूद बख़्शो न था, थोरो आवाज़ घटि कर, वजूद बख़्शो न अल्लाह। काथे अल्लाह आदम खे तैयार करायो? चओ त जन्नत में, चओ त जन्नत में। काथे तैयार कराईंसि? वरी चओ काथे तैयार कराईंसि? जन्नत में। जन्नत में आदम खे अल्लाह तैयार करायो। छा सां? मिट्टीअ सां। जवाब ॾियो, छा सां? मिट्टीअ सां, हवा सां, बाहि सां, पाणीअ सां। इहे चारई शयूं जन्नत में हुयूं या हेठों खईं? ॾिसो, इहा ई त भुल आहे, इहा ई त वॾी भुल आहे। जन्नत में बाहि हूंदी आहे छा? उते मानी पचाइणी आहे छा बाहि जे लाइ? मुसलमानो तवज्जह कयो, आदम खे अल्लाह पैदा फरमायो जन्नत में, लेकिन उन लाइ ठहराइण लाइ जेको मटीरियल हुयो उहो सॼो अल्लाह जे ज़ात। ज़मीन में हर शइ जो, पाणी जो पैदा कंदड़ केरु आहे? एतिरो क़ुरान पढ़ण जो आदी थी वियो हां, हिकु हिकु ॻाल्हि में क़ुरान जी आयत पढ़ण जे लाइ मां तयारु आहियां। बाहि खे अल्लाह पैदा फरमायो, पाणीअ खे अल्लाह पैदा फरमायो, हवा खे अल्लाह पैदा फरमायो, मिट्टीअ खे, हर शइ ॿुधाइण लाइ तयारु आहे, पर वक़्तु महदूद आहे। तव्हांजो टाइम बि क़ीमती आहे, तव्हांजो टाइम, इन करे सादर लफ़्ज़नि में सम्झायां। ज़मीन तूं मटीरियल अल्लाह पंहिंजे कुदरत सां घुरायो अर्शन ते। रब खां सवाल कई, मौला जॾहिं मटीरियल तोखे फ़र्श तां घुराइणो हुयो, आदम खे बि वरी फ़र्श ते मोटाइणो हुयो, त इहा जन्नत में ठहण जी तकलीफ़ छो? थोड़ो ज़हन खे हाज़िर कयो, अहम सुवाल जी तरफ़ इशारो पियो ॾियां त मुंहिंजे रब जी ज़ात, तवज्जह कजो, मुंहिंजे रब जी ज़ात तोखे जवाब ॾिनो, ऐं इंसान भा, इंसान कॾहिं बि मोह, इंसान कॾहिं बि मोह नाहे, मरण जे लाइ आयो ई कोन्हे, बस हिकिड़ो मुसाफ़िर आहे, सफ़र कंदो थो रहे। मुसाफ़िर ईअं सफ़र कंदे मोहम्मद चनेसर राजपर जी घरवारी अॼु हिन दुनिया ते पंहिंजो सफ़र पूरो करे हिकु ॿिए सफ़र जे लाइ उन जी टिकेट कटिजी वई, गाॾी अची वई, उन में हुन सफ़र करे छॾियो आहे। लेकिन ख़ुशि नसीब आहे, ख़ुशि नसीब आहे उहा जेका उन सफ़र में बि वींदे वींदे रब जो क़ुरान ॿुधंदी थी वञे, हुज़ूर जो शान ॿुधंदी थी वञे। अञा थोड़ो मां थोड़ो अञा खोलियां, वरी मां मौज़ू बीलाद जो खोलियां थो। तईशून कमा तमूतून, हदीस पाक जा कुछ अहिड़े क़िस्म जा लफ़्ज़ आहिनि त जीअं न तव्हां ज़िंदगी गुज़ारींदव, मौत भी तव्हांखे ईअं ईंदो। जीअं तव्हां ज़िंदगी गुज़ारींदव, मौत भी तव्हांखे ईअं ईंदो। जे क़ुरान करीम सां प्यार कंदे कंदे ज़िंदगी गुज़ारींदव त मरण वक़्त भी तव्हांजे अखियुनि जे आॾो क़ुरान करीम मौजूद हूंदो। जे अल्लाह जे ख़ौफ़ में ज़िंदगी गुज़ारींदव, बुराइन खां बचाए ज़िंदगी गुज़ारींदव त मरण वक़्त भी तव्हांजे आॾो ख़ुदा जो ख़ौफ़ हूंदो, ज़ुबान ते मुंहिंजे मुस्तफ़ा जो कलमो जारी हूंदो। जेकॾहिं इंसान जा हमदर्द थी करे ज़िंदगी गुज़ारींदव त मरण जे वक़्त मुंहिंजो अल्लाह तव्हांजे हमदर्दीअ जे लाइ फ़रिश्तनि खे नाज़िल फरमाईंदो जेको तव्हां सां हमदर्दीअ जो इज़हार कंदा। रब थो चवे हल जज़ाउल इहसान इल्लल इहसान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। जेको पोखींदे उहो ई लुणंदे, कणक पोखे सारियूं कंहिं न खयूं,
जव पोखे जोर कह बि न खई कमत पोखे वोण कह बि न खया सोचे वठ पोखणी अथई त पोख न त वींदई मुद चढ़ी पानी थींदी पोयां रो पोइ सुकी थींदई सोक मता जिते लुणे सॼो लोक उते सिकी हिकड़े संग जेला ए अल्लाह तोखे मौक़ो ॾिनो आहे ए ज़िंदगीअ जा जेके लम्हात हन तुंहिंजा इहे ज़िंदगीअ जा लम्हात एॾा त क़ीमती हन एॾा त क़ीमती हन एॾा त क़ीमती हन हिकिड़ो सेकंड गुज़री वियो सेकंड गुज़री वियो इन खे वापसि करण जे लाइ सॼी दुनिया अचो त हड़ई राज पर ओड़े पाड़े वारा गॾिजी कुर्बान कयूं द्रुए ज़मीन कुर्बान थी सघे थी गुज़रा हुआ ज़माना आता नहीं चो चो आता नहीं दोबारा फिर हाफिज खुदा तुम्हारा हे मौक़ो जेको अॼु मिलियो अथई इहो सुभाणे अलाए हुजई या न हुजई जेको अॼु मिलियो अथई इन अॼु जे मौक़े खे अॼु गनीमत सम्झ इन मां फ़ाइदो हासिल कर कहिड़ो फ़ाइदो हासिल कर अल्लाह जे ख़ौफ़ में हुज़ूर जे इश्क में जेके लम्हात गुज़ारींदे अख बूटींदे अॼु जीजीअ ख़ैर सां अखड़ियूं बूटियूं हन अॼु उहा सोचींदी हूंदी जॾहिं उनखे उन्हनि लम्हनि जो टाइम अल्लाह अजुर ॾींदो जेके हुन क़ुरान ॿुधण में गुज़ारिया क़ुरान पढ़ण में गुज़ारिया निमाज़ पढ़ण में गुज़ारिया औरतूं लाॾनि में पूरियूं जेकॾहिं जीजी उन वक़्तु क़ुरान पढ़ियो हूंदो औरतूं घर जे कमनि में पूरियूं जे जीजीअ उन वक़्तु निमाज़ पढ़ी हूंदी उहे जॾहिं न ॾाज थी आॾो ईंदा पोइ ज़िंदगीअ में हल्ला हत्ता इज़ा जा थोड़ो कुरान पढ़ा अहदकुम अहदहुमुल मौत कुरान जी आयत हाफिज़ है ख़बर में हत्ता इज़ा जाअ अहदकुमुल मौत क़ाल रब्बिरजिऊन लअल्ली अअमलु सालिहन फीमा तरक्तु कल्ला हाफिज़ ता हूंदो इंशाअल्लाह ये आयत याद अचे वई पर न अचे तो उन खां पुछी वठां अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो जेडी महल मौत ईंदो आ जेडी महल जवाब ॾियो जेडी महल मौत ईंदो आ इज़राइल साम्हूं ईंदो आ इज़राइल केरा जो अल्लाह जो मलाइका केरा अल्लाह जो मलाइक जीअं मैयत जो साह कढण जे लाइ ईंदो आ जीअं ईंदो आ सिधो सो उन मैयत सां कोन मिलंदो आ उन मैयत जे कुल्हनि ते ॿ मलाइक वेठा आहिनि केरु वेठा आहिनि ॿ मलाइक वेठा आहिनि उन ॿिन्ही सां मिलंदो आ सॼे कुल्हे वारे सां बि खॿे कुल्हे वारे सां बि सॼे कुल्हे वारे खां पुछंदो ॾे ख़बर हिन पंहिंजे ज़िंदगीअ जा लम्हात कीअं गुज़ारिया जेकॾहिं सॼे कुल्हे वारे ॾिठो त हिन ज़िक्र में ज़िंदगी गुज़ारी अल्लाह जे ख़ौफ़ में गुज़ारी गरीबन जो हक़ कोन खाधई मिस्कीनन गरीबन खे ख़ुशियूं वंडे ॾिनई सॼे कुल्हे वारो चवंदो मां एॾो हिन मां राज़ी हां जो जेको टाइम मिलंदो हुयुसि अल्लाह जे ख़ौफ़ में गुज़ारींदो हो हिन जे मथां रब जे रहमत जो नुज़ूल थींदो हो मां बि यार जे याद में मस्त लॻो पियो हूंदो हुयुसि पर जेकॾहिं अल्लाह जे ख़ौफ़ में ज़िंदगी न गुज़ारी खॿे कुल्हे वारे खां पुछंदो ॾे ख़बर हिन ज़िंदगी कीअं गुज़ारी त पोइ खॿे कुल्हे वारो जेको गुनाह लिखंदो हो चवंदो सुण इज़राइल कहिड़ियूं तोखे हिन भाड़े जूं दाहूं ॾियां राति जो बि गुनाहनि में ॾींहं जो बि गुनाहनि में केॾी महिल परावा हक़ खाइण में केॾी महिल झेड़ा करण ई कराइण में केॾी महिल ज़िना में केॾी महिल चोरीअ में केॾी महिल कूड़ में हे बदबख़्त त ज़िंदगी ईअं गुज़ारे वियो मां लिखण में पूरो एतिरो त हुयो जो मूंखे पंहिंजे
पंहिंजे ख़ुदा जे ज़िक्र सके करण जो भी हिन कोड़ो ख़ासि मौक़ो न ॾिनो। मां हिन मां राज़ी कोन आहियां। मदीने जे मीर फरमायो जहिड़ी ज़िंदगी गुज़ारी हूंदई मौत ईअं ईंदी पोइ जे ज़िंदगी ख़ैर वारी गुज़ारी हूंदई इज़राइल अल्लाह जे हुक्म सां तुंहिंजो रूह कब्ज़ कंदो। मोमिन जो जेॾी महिल रूह निकिरंदो हू ईअं महसूस कंदो ॼणो मखण मां वार निकिरी वियो। ऐं गुनाहगार जंहिं ज़िंदगी हिकिड़ो हूंदो आहे गुनाह अल्लाह जी बेफ़रमानी ऐं हिकिड़ो हूंदो आहे गुनाह ख़ुदा जे मख़लूक जो ईज़ा। अल्लाह जी बेफ़रमानी रब मुआफ़ कंदो आहे पंहिंजे मख़लूक जी ईज़ा खे ख़ुदा कॾहिं बि मुआफ़ कोन कंदो आहे। त ए मुसलमान बस मां मौज़ू यको लंबो खणी वियुसि। बस अल्लाह ताला अदे मोहम्मद चनेसर जे घर वारीअ जी बख़्शिश फरमाए। अल्लाह ताला जी ज़ात उन जे लाइ क़ब्र वारो जेको सिलसिलो आहे उहो आसान फरमाए। अल्लाह जी ज़ात उन जे पोयां खे सब्र जमील जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला तव्हां असांखे बि मौत जी उहा घड़ी नसीब फरमाए जंहिं घड़ीअ में इज़राइल सुहिणो साम्हूं हुजे तुंहिंजे मुंहिंजे ज़ुबान ते मुंहिंजे मुस्तफ़ा जो कलमो जारी ऐं सारी हुजे। आमीन चो आमीन चो। मुझे महबूब मदीने जे मीर जा दीवानो मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मीलाद जी महफिला मुझे करीम रब मुझे सुने करीम रब पांजे महबूब जे आमद खां अॻु में पांजे महबूब जे अचण जा त इंतज़ाम फरमाया। पर जंहिं मुल्क में महबूब खे अचणो हुयो रब महबूब खां अॻु में उन मुल्क जे लाइ बि इंतज़ाम फरमाए छॾिया हुया। अज़ीज़ाने मन अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात मुझे सुने करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे विलादत बासआदत खां अॻु में अल्लाह जे ज़ात बाबरकात कायनात जे ज़र्रे ज़र्रे खां पंहिंजे महबूब जो ज़िक्र करायो। कायनात जे ज़र्रे ज़र्रे खां अल्लाह हुज़ूर जो ज़िक्र करायो। आदम अञा ईअं खणी चवां अञा कायनात वजूद में ई कान आई आलमे अरवाह में अंबिया जे अरवाहन जे साम्हूं सभ खां पहिरीं हुज़ूर जो ज़िक्र कयो आहे त चओ मुंहिंजे सुहिणे करीम रब जे ज़ात कयो आहे। कंहिं कयो आहे? जवाब ॾियो कंहिं कयो आहे? आलमे अरवाह जे अंदर पंहिंजे अंबिया जे पूरी महफ़िल में रब्बे ज़ुल जलाल जे ज़ात बाबरकात पंहिंजे अंबिया जे अरवाहन जे साम्हूं पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो ज़िक्र कयो त मां हितां जुमिलो शुरू करे वठां। निमाज़ पढ़ण हुज़ूर जी सुन्नत, कुरान पढ़ण हुज़ूर जी सुन्नत, रोज़ो रखण हुज़ूर जी सुन्नत, हज करण हुज़ूर जी सुन्नत, मुझे मुस्तफ़ा जे अचण जूं ॻाल्हियूं करण मुझे करीम रब जे ज़ात जी सुन्नत। मुझे सुहिणे करीम रब मुझे खालिक मालिक रब पंहिंजे महबूब जे लाइ एतिरा त इंतज़ाम फरमाया। हर नबी पंहिंजे पंहिंजे दौर में पंहिंजे पंहिंजे उम्मतुनि खे ॿुधाईंदो आयो। मां हिकिड़े नबी जो ज़िक्र कयां जंहिंजो नालो हज़रत ईसा अलैहिस्सलाम। उन हज़रत ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे उम्मत खे ॿुधायो सुहिणो ईसा केरा, सुहिणो ईसा केरा चो अल्लाह जो प्यारो नबी आहे। तफ़सील में नथो वञा, देर अॻे ई घणी थी वई। उन सुहिणे ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे उम्मत जे आॾो जॾहिं हुज़ूर जो ज़िक्र कयो क़ुरान करीम में रब उहो मज़मून कीअं बनायो। खोलियां क़ुरान खे? जवाब ॾियो क़ुरान खे खोलियां? मूंखे ख़बर आहे नात में मज़ो ईंदो, मूंखे ख़बर आहे आशिकनि में जज़्बो ईंदो, पर मूंखे पहिरीं क़ुरान बि पढ़ण ॾियो, पोइ हुज़ूर जी नात बि पढ़ण ॾियो। मुझे सुहिणे करीम रब हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे
हुक्म दिनो मुझे सुने ईसा अलैहिस्सलाम पांजे उम्मत के चयो ओ मुझा उम्मतियो जी सुना नबी मूसा प्यार था कयो हाँ मुझा सोना प्यार था कयो मूसा जानियो कुर्बान था कयो हाँ मुझा सोना कुर्बान था कयो बुधाई दो हला एतरो बुधाई दो हला जेको कुत्तो असहाबे कहफ सा गड सफर में होयो असहाबे कहफ केड़े नबी जा सहाबी होया जो उहे हजरत ईसा अलैहिस्सलाम जा गुलाम होया दिल चयो नॉलेज नींदो हला हजरत ईसा अलैहिस्सलाम जा आशिक होया एडा दीवाना एडा मस्ताना होया जो जन जे कुत्ते के भी खुदा एडो इज्जत वारो बनायो कुरान करीम में बार बार जिक्र फरमायो हुन हजरत ईसा अलैहिस्सलाम पांजे उम्मत के चवण लगो ओ मुझा उम्मतियो जी सुना ईसा अचो त तवा के उन महबूब जो जिक्र बुधाया जंहिंजे करे अल्लाह सजी कायनात के बनायो आ उम्मती चवण लगा सोहणा तोखां वधीक बि को अचण वारो आ छा सोहणा तोखां वधीक बि को अचण वारो आ छा छो त हज़रत ईसा अलैहिस्सलाम व उहियल मौता बिइज़्निल्लाह मुर्दा जे मथा हजरत ईसा अलैहिस्सलाम पहुंची करे इशारो दींदो हो ओहो मुर्दो भी अल्लाह जे हुक्म सा जिंदा थी पवंदो हुयो हजरत ईसा अलैहिस्सलाम ला इलाज बीमारी वारो ला इलाज बीमारी वारो कोढ़ जे बीमारी वारो जो इलाज उन वक्त ताईं दुनिया में को न हो जे कदे को कोढ़ जो मरीज हजरत ईसा दे ईंदो हो ये बगल मां तवज्जो त कयो हे पसीनो किन्ने में किन्नो हुंदो आ छा हुंदो आ जवाब दियो छा हुंदो आ किन्ने में किन्नो ही हथ छो कंदो हो पसीने में हथ छो घुमाइंदो हो रब तो चवे व खबर पवे त ईसा जे बगल जे पसीने के मां रब एतरी ताकत दिनिया त पांजे महबूब मुस्तफा जे पसीने के मां रब केतरो कुर्क ताकत वारो बनायो हजरत ईसा अलैहिस्सलाम उन बगल मां हथड़ो घुमाए उन कोढ़ जे मरीज ते हथड़ो घुमाइंदो हो अल्लाह जी ज़ात बाबरकात उन कोढ़ जे मरीज के शिफाए कामिला ता फरमाइंदो हुयो हजरत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी जेको अमड़ जे पेट मां नाबीन ईंदो हो उन नाबीन के जेको अम्मा जे पेट मां नाबीन आयो उन जे मथा हथड़ो घुमाइंदो हुयो त मुझो करीम रब उन मां जे पेटा नाबीन के भी नूर अता फरमाइंदो हुयो अञा हिकड़ो मौजज़ो अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो व उनब्बिउकुम बिमा ताकुलून व मा तदखिरून फी बुयूतिकुम मुझो सोनो ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो प्यारो नबी पांजे गुलामन के फरमाइंदो हो तव्हां जेको घर में खाई आया हो मां ईसा ओहो भी जाना थो जेको बचाए रखी आया हो मां ईसा ओहो भी जाना थो हजरत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आ मगर अल्लाह जो सुनो नबी दुआ तो घुरे मौला मुखे पांजे महबूब मुस्तफा जो उम्मती बनाई जा तवज्जो कर मुसलमान जेको हुजूर जो उम्मती थियण ला दुआ घुरे अल्लाह उनके एतरो इल्म अता फरमाए मुर्दा के इशारो करे जिंदा थी वने हाने अज त उन जे इमाम दे हलो मुझे जो मुक्तदी मुर्दा के जिंदा करे वो मुर्दा इंसान उन मुर्दा इंसान के इशारो करे जिंदा थी वने लेकिन मुझे करीम मुस्तफा दे हलिया मुझो सुनो नबी मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात के अल्लाह केतरो पावर दिनो ईसा अलैहिस्सलाम मुर्दा इंसान के जिंदा कंदो हुयो मुझो मुस्तफा आंगर जो इशारो कंदो हुयो त बेजान पत्थरन के रब कलमे पढ़न जी तौफीक दींदो हुयो
हज़रत ईसा अलैहिस्सलाम मुर्दा ज़िंदा कया, मगर उहे इंसान होया, कलमो पढ़ण वारा होया, ज़ुबान ॻाल्हाईंदा होया, उन्हनि जी मादरी ज़ुबान हुई। हज़रत ईसा ज़िंदा कयो, उन्हनि ज़िंदा थी करे पंहिंजे मादरी ज़ुबान में कलमो पढ़ियो। मां तोखां थो पुछां अचण वारो केरु आहे? जो अचण वारो अबू जहल आहे। अबू जहल केरु आहे? हुज़ूर जो कट्टर दुश्मन आहे। हुज़ूर जो जवाब ॾियो, हुज़ूर जो जानी दुश्मन आ, लेकिन इल्म वारो उहो भी एतिरो आ जेके माण्हू हुज़ूर खे न मञींदा हुया उहे अबू जहल खे मञींदा हुया। तवजह कजो, जेके हुज़ूर खे न मञींदा हुया उहे अबू जहल खे मञींदा हुया, यानी उन्हनि जे आॾो एतिरो इल्म वारो हुयो। ऐं उन जो अबुल हिकम सां वॾो मशहूर हुयो। हिकमत जो अबो एॾो अल्लाह हुन खे टैलेंट बि अता कयो हुयो। उहो अबू जहल, उहो अबू जहल जेकॾहिं सच चवां त जुमिलो मुंहिंजो ज़ाया न थिए, उन अबू जहल जो ख़्याल बि अॼु जे बेअदब मुस्लमान खां चङो हुयो त अबू जहल हुयो त हुज़ूर जो दुश्मन, पर हुन जे दिल में ख़्याल आयो त मां आज़माया त वाकई अल्लाह जो सचो नबी आहे या मिड़ई असांजे मथां हुकूमत करण जो ख्वाब थो ॾिसे। पंहिंजे मुंहं सां वियो आहे, जबलनि मां पथरियूं खयूं अथई, उन्हनि खे मुठ में बंदि कयो अथई। तवजह रहे मुंहिंजा दोस्तो, जबल मां पथरियूं खयईं, पंहिंजे मुठ में बंदि कयईं। मुठ बंदि करे कंहिंजे साम्हूं आयो, जो अम्मा आमिना जे लाल जे साम्हूं आयो। कंहिंजे साम्हूं आयो, अम्मा आमिना जे लाल जे साम्हूं आयो। हुज़ूर ॾे निहारे सवाल करण लॻो, छो त आहे त अबू जहल, आहे त काफ़र, आहे त हुज़ूर जो दुश्मन, पर इल्म वारो आहे। उन जे इल्म उन खे एतिरो ॿुधायो, जेको सचो नबी हूंदो आहे उहो ॻुझ जा राज़ ॼाणंदो आहे। जेको सचो नबी हूंदो आहे उहो ॻुझा राज़ ॼाणंदो आहे, लिकल शइ खे सुञाणंदो आहे। हिन बेजान शइ खईं आहे, पथरनि खे मुठ में बंदि करे हुज़ूर जे साम्हूं आयो। अचे अर्ज़ थो करे, जेकॾहिं मुहम्मद बिन अब्दुल्लाह तूं अल्लाह जो सचो नबी आहीं, ॿुधाए मुंहिंजे मुठ में छा आहे? तवजह मुंहिंजा दोस्तो, ॿुधाए मुंहिंजे मुठ में छा आहे? हुज़ूर जवाब ॾिनो, मां ॿुधायईं त तुंहिंजे मुठ में छा है, या तुझे मुठ जी शय ॿुधाए त तुझे साम्हूं केरु बीठो आ। तवजह तलब जुमलो, इहा मुठ खाली भी थी सके पई, कंहिंखे आज़माइण लाइ ईअं भी कबो आ। मुठ खाली बंद कबी आ, ॿुधाए त मुंहिंजे मुठ में छा है। कदें कदें ईअं भी कबो आ, ॿुधाए त मुंहिंजे मुठ में छा है। पाण इकी ॿधी रांदि कंदा आहियूं, कदें हिकिड़ी गोली, कदें ॿ गोलियूं, कदें खाली करे चवंदा आहियूं ॿुधाए त छा है। हो चवंदो इकी ॿधी खिली, चवंदो कुझु भी कोन्हे, यानी इहो बि मुमकिन हुयो हो मुठ हुन जी खाली हुजे। खाली मुठ खणी हुज़ूर जे आॾो अचे, मुंहिंजे मुस्तफ़ा जो कमाल निहार। हुज़ूर इहो भी ॼाणे थो त मुठ खाली न आहे। मुझे करीम मुस्तफ़ा जा आशिक हुज़ूर जाने तो मुठ खाली ना है। मुठ कंहिंजी आहे? अबू जहल जी आहे। अबू जहल केरा? काफ़र आहे, हुज़ूर जो दुश्मन आहे। हुज़ूर निहारे फरमायो, मां ॿुधाई तुंहिंजे मुठ में छा है, या तुंहिंजे मुठ जी शइ ॿुधाए त तुंहिंजे साम्हूं केरु बीठो आहे। मज़ाक उॾाईंदे खिलंदे करे मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ते ठठोल करे चवे थो, कॾहिं ईअं बि थियो आहे, कदें इए भी थियो आ त कंहिंजे लाइ का ॿी शइ बयान ॾे। मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो, अॻु में जे इए न थियो आ त अॻु में मां मुस्तफ़ा जहिड़ो रब कॾहिं मोकिलियो आ। इन करे त आशिकन जो अक़ीदो आ, आप सादो नु जहां में नजर आया ही नहीं, आप सा दोनों जहां में नजर आया ही नहीं, क्योंकि अल्लाह ने कोई और बनाया ही नहीं। आप सा दोनों जहां में नजर आया ही नहीं।
मुझे हुजूर जा दीवानो, मुझे हुजूर जा मस्तानो। अल्लाह जे महबूब फरमायो तवज्जह त कयो मुसलमानो। अल्लाह जे महबूब फरमायो मां बुधाई तुझे मुठ में चाहे या तुझे मुठ जी शे बुधाए त तुझे सामो केर बीठो आ। तवज्जह कयो मुझा दोस्तो, हुन मजाक में चयो इए किए तो थी सके, मुझे आका इए भी कोन चयो मुठ के त ओ मुठ वारी शे गाल्हा। मुझे आका अंगुर जो इशारो भी न दिनो त गाल्हा। बस हुजूर गाल्हायो अबू जहल सा। अबू जहल हा कई मुठ उन जी में बंद पत्थरन मुझे हुजूर ते कलमो पढ़ी गवाही दिनी। ओ अबू जहल अंधा ही उहो महबूबा जेके सुञाणन जी रब तौफीक सा बेजान पत्थरन के भी अता फरमाया। लेकिन इते हिकड़ो जुमलो अहम इल्म वारो जुमलो आ, सोच वारो जुमलो आ। कंहिंजी मुठ में पथरियूं, जवाब दियो कंहिंजी मुठ में पथरियूं। अबू जहल जी मुठ बंद हुई या खुलियल? ॻाल्हायो त सही। मुठ बंद हुई या खुलियल? मुठ बंद हुई। जिथों को खयई मुठ बंद हुई। हुजूर जे आडो मुठ बंद हुई। हिकड़े मिंट ला त निहार ओ कलमे वारा मुसलमान, ओ मुझा मिट गोठ मोहम्मद साले राज परवारो, जरा गौर त कयो। अबू जहल जी मुठ बंद हुई। मुठ में दावत ते अचण वारा और परे खां मुझा प्यारा मुसलमान भाइरो, जरा गौर त कयो। मुठ बंद हुई, ठीक आ, कबूल कयोसी। हुजूर अल्लाह जो नबी आ, गैबदान नबी आ, गैब जाने तो। हुजूर त जाने तो त मुठ में पथरियों, मगर पथरियों बंद हल। उन पत्थरन के कहीं बुधायो त तुझे सामो मां रब जो महबूब बीठो आ। अल्लाह जो नबी त जाने पियो, अल्लाह जो नबी त जाने पियो, मगर पत्थरन के कहीं बुधायो जो त निगाहे मुस्तफ़ा जो इहो कमाल आ। जे हुजूर जी निगाह पत्थरन ते पवंदी आ त अल्लाह पत्थरन के भी दुनिया का आला इल्म अता फरमाए छॾींदो आ। ए कंहिंजे निगाह जो कमाल आ? जवाब दियो कंहिंजे निगाह जो कमाल आ। अञा मां वधाए छो न चवां। पत्थरियूं अबू जहल जे मुठ में, मुठ अबू जहल जे बाह में, बाह अबू जहल जे कुल्हे में, कुल्हो अबू जहल जे वजूद में। अबू जहल ते कोई फर्क न पियो, अबू जहल ते कोई फर्क न पियो। तवज्जह अबू जहल ते चो, अबू जहल ते कोई फर्क न पियो। पत्थरियूं कलमा पयूं पढ़न। राज कहिड़ो आ, राज कहिड़ो आ मुसलमान? इहो राज जिते मुझो मुस्तफ़ा निगाह कंदो आ, अल्लाह उनखे पंहिंजे बारगाहे रब्बुल इज़्ज़त में कबूल फरमाए छॾींदो आ। तफसील में वञण जी ज़रूरत नाहे त मां अर्ज़ पे कयो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे उम्मत खे ॿुधाए थो मूंखां बाद रब जो महबूब अचण वारो आ। यादा विसरी वियो। मूंखां बाद रब जो महबूब अचण वारो आ। उम्मत चवे थी सुहिणा तोखां वधीक, तोखां वधीक। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जवाब थो ॾे मां त ईसा अलैहिस्सलाम हां, पर आदम खां वठी करे, आदम खां वठी करे मां ईसा अलैहिस्सलाम ताईं जेके बि नबी आया उन तमाम अंबिया के अल्लाह पंहिंजे महबूब जो मुक्तदी बनायो आ। अल्लाह जे कुरान करीम ने तवज्जह कयो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे उम्मत के हुजूर जे आमद जी गाल तो ॿुधाए। गाल हज़रत ईसा उम्मत जे विच में थी हले। रब कुरान में उन जुमलन के मज़मून पियो बनाए। कुरान हिन उम्मत दे अचणो हो या हज़रत ईसा जे उम्मत दे? जवाब दियो कंहिं ॾे अचणो हुयो? कुरान हिन उम्मत ॾे अचणो हुयो। ॻाल्हि हुन उम्मत जी पई हले, हज़रत ईसा जी पई हले। पोइ उन्हनि जे ॻाल्हि खे अल्लाह मज़मून कुरान जो छो बनायो? रब चवे थो तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां त मुंहिंजो पिरी मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा अञा उन जी अम्मा बि दुनिया ते मां रब कान आंदी हुई, उन जो अबो बि दुनिया ते कोन आंदो हो, उन जो ॾाॾो बि दुनिया ते कोन आंदो हो, अञा ख़ानदान जा केतिरा ई फ़र्द दुनिया ते कोन आया, पर मां रब पंहिंजे महबूब जो ज़िक्र अॻे ई बुलंद करे छॾियो हो। ए मौलवी
खबरदार थी जा मता तू सोची त महबूब मुस्तफ़ा जो मां शान थो बयान कया तने हुजूर जो जिक्र बुलंदो बाला है। रब तो चवे खबरदार थी मां पांजे महबूब के पूरी कायनात का आजाद फरमायो मुझो महबूब कहजो मोहताज ना है। हा हा जेको मुझे मुस्तफ़ा जी तारीफ कंदो हुजूर जे जिक्र जे सदके रब उन जे शान के बुलंद करे छॾींदो। मुअज़्ज़िज़ीन वेठा हन, सैयद सगोरो वेठो आ, इलाइके जा मुअज़्ज़िज़ीन गोठ जा वॾड़ा वेठा हन। मूंखे कहिड़ो मोतबर हामा मां बि त तव्हां जहिड़ो तव्हां जो भाउ राज पर मूंखे हेॾी कुर्सीअ ते छो विहारियो अथव, मूंखे माई काॾो छो ॾिनी अथव, मूंखे हे गुलनि वारियूं चादरूं विछाए छो विहारियो अथव। हे मुंहिंजी मोतबराई नाहे जो मुंहिंजे मुस्तफ़ा जे शान जो कमाल आ। खुदा बुधाइण तो चाहे त जेको न ज़मीन जे तख्ते ते मुझे महबूब जो जिक्र कंदो आ जॾहिं मां ज़मीन ते ही उनखे ज़मीन वारन खां अलग करे छॾींदो हां त उनखे महशर जे मैदान में मां रब छा छा न ॾींदुसि। अल्लाह ताला कुरान करीम जे अंदर हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो बयान फरमायो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम पांजे उम्मत के बुधायो व मुबश्शिरम बिरसूली यअती मिन बाद इस्मुहु अहमद। छा पढ़ियुमि चो रब जो कुरान छा पढ़ियुमि मां त जलसा करे करे थकिजी पियो तहां ॿुधी ॿुधी बि थकिजी पिया हो छा। अज़ीज़ाने मन अल्लाह ताला पाक कुरान करीम जे अंदर हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे उन गाल के बयान फरमायो त मुझे सुने ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे उम्मत के बुधायो ओ मुझा उम्मतियो ओ मुझा आशिको ओ मुझा दीवानो जी सुना ईसा अलैहिस्सलाम मूसा प्यार करण वारो मुखा बाद उहो महबूब ईंदो जंहिंजी खुशखबरी आउं तव्हां खे पियो ॿुधायां। अल्लाह करे शहज़ादा शर तूं बि जल्दी पंहिंजे अबे सां मदीने वञी। हा यार इन यार के मदीने जी वॾी तांग हा जॾहिं ईंदो हाँ इन सोने के ॾिसंदो हाँ त वरी मूंखे मदीने पाक में यकीन कयो। हिकिड़ो दफ़ो मदीने पाक में हुजूर जे गुंबज़ खज़रा ते सलाम पियो पढ़ा अचानक हिकिड़ो नंढड़ो आॾो लॻियो मूंखे वरी ॻोठ मोहम्मद सालिह राजपर वारो नंढड़ो यादि अचे वियो छो त हे वीचारो ॾाढो हुजूर जे दर जो दीवानो आहे। हिन खे ॾिसंदो हाँ त पोइ मूंखे हीअ वरी नात यादि ईंदी आहे। हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिलि चुप कर। हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिलि चुप कर। हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिलि चुप कर। रोज़े पाक जी ज़ियारत कंदासीं दिलि चुप कर। हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिलि चुप कर। हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिलि चुप कर। हाय वरंदो सुत दिहाड़ो पसबो यार जो पाड़ो। ताज़ो बरकत अली ॾिसी आयो आहे पुछोसि त यार जो पाड़ो कीअं वरंदो सुत दिहाड़ो पसबो यार जो पाड़ो। वरंदो सुत दिहाड़ो पसबो यार जो पाड़ो। पहुची पेरे उघाड़ो पहुची पेरे उघाड़ो घुमंदासीं दिलि चुप कर। ओ नंढड़ा हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं यार चुप कर। हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिलि चुप कर। रोज़े पाक जी ज़ियारत कंदासीं दिलि चुप कर। हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिलि चुप कर। रखी ॻाल्हि खे राज़ में घुरजा दुआऊं निमाज़ में। मदीने वञण वारा जे मदीने वञण तो चाही त निमाज़ पाबंदीअ सां पढ़। हिते ही निमाज़ के एडो मजबूत कर जो निमाज़ पढ़ी बस करी दुआ कर मौला हीअ निमाज़ हुजूर जे अंगण ते नसीब फरमाए जाए।
है रखी गाल के राज में, रखी गाल के राज में, घुरजा दुआओं नमाज में, रखी गाल के राज में, घुरजा दुआओं नमाज में, वडी सिकसा जहाज में, वडी सिकसा जहाज में, चो चढ़ंदा सी दिल चुप कर, हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिल चुप कर, हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिल चुप कर, आका थींदो राज़ी खटबी इश्क जी बाज़ी, मालिक थींदो राज़ी खटबी इश्क जी बाज़ी, सुहिणो थींदो राज़ी खटबी इश्क जी बाज़ी, कर तू निविड़त न्याज़ी, कर तू निविड़त न्याज़ी, ॾिसंदे रोज़ो अतहर, हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिल चुप कर, हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिल चुप कर, हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिल चुप कर। चो इंशाअल्लाह अकेलो न चो बाबा अम्मा सां गॾु हूंदुसि, चो त हमेशा जे लाइ आशिक़नि जी त दुआई इहा हूंदी आहे, मां मदीने अचां जी जलसू तो अचां, मां मदीने अचां बचड़न सू तो अचां, आका सदीड़ो कजामा मदीने अचां, सुहिणा सदीड़ो कजामा मदीने अचां, छो अचां तुंहिंजे दर ते अचां, तुंहिंजे दर ते अचां, सूरतो सां सलियां, चाचन जा मामन जा भाइरन जा साहुरन जा यारन जा पाड़े वारन जा, या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, ओ यतीमन जयार नबी, तुझे दर ते अचां सूरतो सां सलियां, आका सदीड़ो कजामा मदीने अचां, दिल पर सदीड़ो कजामा मदीने अचां। गाल रहिजी न वञे, हज़रत ईसा अलैहिस्सलाम, हज़रत ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे उम्मत खे ख़ुशख़बरी ॿुधाई, व मुबश्शिरन बिरसूली यअती मिन बअद इस्मुहु अहमद, मुखां बाद उहो अल्लाह जो महबूब अचण वारो आ, उहो अल्लाह जो महबूब अचण वारो आ, जेके अरशन ते अहमद सॼो वींदो आ। जागो था मुसलमानो, जागो था, अञा मुंहिंजो महबूब, अञा मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा अमर जे वजूद में भी कोन आयो आ, मुझे महबूब जी अम्मा अञा पंहिंजे अमर जे वजूद में भी कान आई आ। अल्लाह जो नबी ख़ुशख़बरी ॿुधाए रहियो आ, क़ुरान गवाही ॾेई रहियो आ, महबूब दुनिया ते आयो बाद में आ, नालो अगे ही अरशन ते रब यार जो मशहूर करे छॾियो आ। अर्श ते नालो छा हो चओ, वरी चओ छा हो, अच लतीफ़ सरकार ने वठी हले, ओ सोना लतीफ़, ओ सोना लतीफ़, हे अरशन ते अहमद, फर्श ते मोहम्मद,
मामिलो कहिड़ो आहे। लतीफ़ सरकार दाह कंदे चयो अहद अहमद पाण में, अहद अहमद पाण में विचामी मुफरक आहे मुस्तगरक आलम इनी असरार में। अहद पंहिंजे महबूब के मीम जे पर्दे में, मीम जे पर्दे में, मीम जे पर्दे में छुपाए करे अरशन ते मशहूर करायो। फर्श ते मुझे महबूब मुहम्मद करीम के मुहम्मद जे नाले सा मशहूर फरमायो। मौला राज कहिड़ो आहे? आशिकन चयो फर्श ते मुहम्मद मां राज हिकु खुदा जी ज़ात ॼाणे, ॿियो महबूब ॼाणे, पर आशिक इहो ॼाणनि था दुनिया जे अंदर महबूब जे नाले सां हथड़न के चुमंदो आशिक तकलीफ़ कंहिं ॿिए खे थींदी, चवंदो छो थो चुमी, उहो आशिक उन खे जवाबु ॾींदो मां हथड़ा परे थो कयां, मां नथो चुमां। हाणे ख़ुदा जो वास्तो अथई जंहिंजे नाले खे वठी करे मां हथड़ा पियो चुमां, उन जो नालो तूं वठ। उन चयो मुहम्मद। हिन आशिक चयो ॻाल्हि ॿुध, तूं मूंखे रोकी थो त हथनि खे न चुम, मूं चवण वरितो आहे हाणे मां तोखे रोकियां थो, मुंहिंजे महबूब जो नालो वठ, मगर पंहिंजे चपन खे रोक त हिक ॿिए खे चुमियूं न ॾियनि। आशिक उन खे चयो मूं तुंहिंजो चवण वरितो, तो चयो हथड़नि खे न चुम, मां हथड़ा रोके छॾिया। हाणे मां तोखे अर्ज़ थो कयां तूं मुंहिंजे महबूब जो नालो वठ, मगर पंहिंजे चपन खे रोक त तुंहिंजा चप महबूब जो नाले ॿुधण सां हिक ॿिए खे न चुमनि। हुन वीचारे वॾी कोशिश करे, पर जेॾी महिल चई मुहम्मद, चई छा कयां रुकजनि नथा, चई जीअं तुंहिंजा चप तुंहिंजे वस में न आहिनि, ईअं मुंहिंजा हथ भी मुझे वस में न आहिनि। ताज़ो बरकत आयो आ, बरकत अली केॾां वियो? ताज़ो आयो आ, वेठो आ बरकत अली जवाब ॾे। जेॾी महिल अहराम जे हालत में हुए, जेॾी महिल वजूद तुंहिंजो अहराम जे हालत में हुयो, तुंहिंजो मथो उघाड़ो हुयो, तुंहिंजा अबाणे देश जा कपिड़ा काथे होटल ते पियल हुया, पेर तुंहिंजा उघाड़ा हुया, मथो तुंहिंजो उघाड़ो हुयो, कुल्हो तुंहिंजो उघाड़ो हुयो। जीअं काबे में लथे, तवज्जो मुंहिंजा दोस्तो, जीअं काबे में अंदर आए, जीअं काबतुल्लाह जे मताफ़ में आए, हरम खां किरास करे अंदर आए, जिथों लथे उतहों शुरू कयई या उतहों शुरू कयई जिते निशान लगो पयो हो। जवाब दे काथों शुरू कयई? तो जिथे साई बत्ती जो निशान होयो। तवज्जो मुंहिंजा दोस्तो, सवाल इहो आ, काबतुल्लाह चईनी तरफन खां काबो आ, हेॾों मोड़ करे निमाज़ पढ़ो, निमाज़ हेॾों वारा हेॾे, हेॾों वारा हेॾे, हेॾों वारा हेॾे, हेॾों वारा हेॾे, लेकिन अल्लाह जे कुदरत दे निहार, मुझे हबीब जे शान दे निहार, काबे जो तवाफा जिथों अचे उतां शुरू नथो करे सघी, किथों शुरू कयां? रब तो चवे उतां शुरू कर जिथां निशानी मुझे यार जी शुरू थी आ। तवज्जो त कयो मुंहिंजा मुसलमान भाइरो, काबो कंहिंजो आहे? चओ अल्लाह जो आहे। काबो कंहिंजो आहे? चओ काबो कंहिंजो आहे? अल्लाह जो आहे। पर सच इहो आहे, इन काबतुल्लाह खां कॾहिं रोई अखियूं ॿूटे सवाल कर त काबो बि तोखे जवाबु ॾींदो त मूं ते थोरो आहे त महबूब मुस्तफ़ा जो थोरो आहे। कहिड़ो थोरो आहे? काबतुल्लाह तोखे जवाबु ॾींदो। 360 बुतन सां भरियल हुयुसि, जे मुस्तफ़ा नेण न खणे हा, मूंखे बुतन खां पाक केरु करे हा। मां हुज़ूर जे नेणनि जो थोरो नथो लाहे सघां। अज़ीज़ाने मन, जॾहिं काबे जो तवाफ़ शुरू कबो आहे, मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हतीम खां शुरू कोन कबो आहे, खॿे सॼे खां कोन कबो आहे, उन जॻह ते अचिबो आहे जिते साई बत्ती लॻी पई आहे, उते बीहिबो आहे, तवाफ़ जी नियत कबी आहे। हज़ारे लखे माण्हू बीठा आहिनि, तवाफ़ जी नियत करे, मुहड़ न हेॾे कबी न हेॾे कबी, सिधो यार ॾे कबी। हाणे यार ॾे बि कहिड़ी जॻह ते कबी? चओ जंहिं जॻह ते हिजरे अस्वद जो पत्थर मौजूद आ। अल्लाह करे हड़ई मदीने में
खुदा करे सभई काबे जो खुदा जो कसम तवाफ़ कयो, सब तवाफ़ करे मोटी अचो तो दुनिया के चओ दुनिया वारो तहां अंधा छाते थिया हो। यार जे शान जी त ख़बर ई काबे जे मैदान में थी पवे। आयो गुनाह में टिराइणा, आयो काबे जो तवाफ़ करना, पर मन हो लगी पई आ। हे मुंहिंजा दोस्त कफन पातो पियो आहे, पर मन हो लगी पई आहे हुन जगह ते अचे बीह जितां मुंहिंजे यार जी निशानी शुरू आहे। उन हिजरे असवद ते बीह जेको हिजरे असवद जो पत्थर इन काबे में मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा लगायो आहे। इहा ख़बर अथव? कहीं कहीं के खबर आ त हिजरे असवद हुजूर लगायो ऐं कीअं लगायो, थोड़न के खबर आ। ॿुधायांव न बस त पहिरीं थी अचो त पोइ ॿुधाईंदो। पासपोर्ट ठाहरा रुगी इहो न ॾिस त मां गॾ गाॾो थो हलायां। पासपोर्ट ठाहरा, एतिरा पैसा गॾु तूं कर जिते पासपोर्ट ठहे। जेॾी महिल न पासपोर्ट ठही वञे रोई राति जो अर्ज़ु करीसि सुहिणा मुंहिंजो वस एसि ताईं हुई, मूं पहिरीं तयारी कई आहे, हाणे पिरी मिड़ई पार त थिए, ॾिस त कीअं थियूं वाटूं खुलनि। मुझा सोहना पो तू ॾिस त वाटूं कीअं थियूं खुलनि। अल्लाह अल्लाह काबतुल्लाह शरीफ़, काबतुल्लाह शरीफ़ अल्लाह तबारक व तआला जे कुदरत सां जेको ॾाॾे इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे हथनि सां पाण काबो बनायो हो, तवजह रहे जेको पंहिंजे हथनि सां हज़रत इब्राहिम काबो ठाहियो हो, हज़रत इस्माइल ठाहियो हो। अल्लाह जे नबी पी पुटनि ॿिन्ही गॾिजी करे जंहिं काबे जी ओसारी कई हुई, बारिश अल्लाह जे कुदरत सां आई, तूफ़ान अल्लाह जे कुदरत सां आया, उहो काबो सॼो रही वयो, ओहो काबो सॼो रही वयो। अञा मुझे महबूब मुस्तफ़ा ऐलाने नुबुवत कोन कयो आ, अञा मुझे महबूब दुनिया के कोन ॿुधायो आ त मां अल्लाह जो नबी हां, पर जन खे ख़बर आ उन्हनि खे अॻे ई ख़बर आ अल्लाह जो नबी आ। अज़ीज़ाने मन मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम जा आशिको, छो त इन ॾाॾे इब्राहिम जे ठहियल काबे खे मके जे रहंदड़ हड़ई कबीलनि वारा इज़त जे निगाह सां ॾिसंदा हुया, छो त उन्हनि जा वॾा वॾा बुत उते ही पियल हुया। हो काबे के न रुगी इन करे ॾिसंदा हुया त इब्राहिम अलैहिस्सलाम जे हथनि जो ठहियल आ, मगर हुननि जा पंहिंजा पंहिंजा बुत भी उन में पियल हा। अल्लाह अलगरज़ हू काबे जी इज़त कंदा हुया। सभिनी सलाह कई हाणे काबो असांजे लाइ मोतबर आ, काबो असांजे लाइ इज़त वारो आ, काबो असांजो अॻुवान आ, हाणे हिन काबे जी तमीर कराइणी आ। हेतिरा कबीलनि जा सरदार हिन काबे जी तमीर केरु कराए, हिन काबे जो अॻुवान कंहिंखे कयूं। अरहनि कबीलनि जा सरदार जेके मके में रहंदा हुया सभिनी गॾिजी करे सलाह कई। जेॾी महिल सभिनी गॾिजी करे सलाह कई, सलाह बीठी ॻाल्हि ॿुधो, मके में सरदार सभई हो, मके में इज़त वारा सभई हो, पर मके में जेतिरो अब्दुल मुतलब जो पोटो अब्दुल्लाह जो बचड़ो जंहिंजो नालो मुहम्मद करीम अहिड़ो अमीन असां अॼु ॾींहं ताईं काइनात में कोन ॾिठो आ। यो फैसलो कह कयो जो जेके मक्के जे अरहन कबीलन जा सरदार होया, जेके काफर होया, के होया मिड़ई गरजी हुजूर वटाया। अल्लाह जो नबी अञा ऐलान न थियो आ, ऐ मोहम्मद बिन अब्दुल्लाह इन काबे के तामीर करणो आ, इन जी जिम्मेवारी तुझे मथा। मुझे सोहणे नबी निहारे फरमायो जेकरे मुझे मथा जिम्मेवारी था रखो त पो गाल भी मुझी मञणी पवंदी। सभिनी मुत्तफिकुन अलैहि फैसलो कयो गाल भी तुझी मञीदासी। मुझे सोहणे नबी फरमायो पो ही काबो आ, ही काबतुल्लाह आ, इन काबतुल्लाह के ठहराइण जे लाइ उहा दौलत आणजो जेका पाक हुजे, जेका मेहनत सां कमाई वई हुजे, जेका हलाल वारी हुजे। सभई पंहिंजे पंहिंजे हिस्से मां पाक पाक दौलत खणी आया, पाकीज़ा दौलत खणी हुजूर जे आॾो रखियो। मुझे हुजूर दौलत हथ में खणी करे दौलत गणे करे सभिनी सरदारनि खे चयो ॻाल्हि ॿुधो, ही काबो जेतिरो ठहियल आ एतिरो हिन पैसनि सां कोन ठहंदो। मुझो ख्याल आ हिकिड़ो हिस्सो थोड़ो छॾे था ॾियूं, उते दीवार था कढूं, बाक़ी हिकिड़ो हिस्सो वॾा ॿ हिस्सा काबतुल्लाह जी दीवारूं तैयार करे कोठी तैयार था कयूं। सभिनी चयो त इहा ॻाल्हि जाई आहे। मां इते बिहारे तव्हां खां सवाल कयां, ओ मुसलमान मुझे हुजूर ला अक़ीदो रखण वारा, त हुजूर खे 40 साल बाद में ख़बर पई नबीअ जी, मूंखे जवाब ॾे इहो हतीम जो टुकड़ो हुजूर कंहिंजे लाइ छॾियो आ?
खुदा करे मक्के चे मई मक्के वञ त ख़बर पवई त हुजूर जो शान मक्के जे सरजमीन ते कीअं मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के मुझे अल्लाह पंहिंजे इल्म जा खजाना ॾेई छॾिया। हुजूर खुदा जे ॾिनल इल्म सां ॼाणे थो उहो ज़मानो ईंदो मुझे उम्मत जो दौरे जदीद हूंदो। साइंस और टेक्नोलॉजी तरक्की करे चुका हूंदा। इंसान कलाकनि में महीननि जा सफ़र तय करे चे हिते पहुचंदो। रोज़ लखे माण्हू तवाफ़ कंदा। वो ज़मानो होंदो दुनिया ॾाढी जदीद होंदी लेकिन हिन काबतुल्लाह जो दरो मुल्क जे वज़ीर आज़म ला खुलंदो, मुल्क जे सदर जे ला खुलंदो, आर्मिन जे ला खुलंदो, चीफन जे ला खुलंदो, दोस्तन जे ला खोल राइंदा। लेकिन हुजूर